कम नथो करे त 8 कलाक मुसलसल एक मुसले ते फजर जी नमाज पढ़ी वेहन त ज़ोहर जी नमाज पढ़ी पो उथन। या सिंध वारन जे लाइ साईं जन जी मेहनत हुई न। ऐं साईं जन थोरो पासो वराइन त फ़कीर वठी कन अल्लाह त मना साईं जन उथन था पाण वरी पासो ठाहे वरी वेही रह। पाण फरमाईंदा त फ़कीरो मां समझां थो तव्हां थकिजी पिया आहियो पर मां तव्हांखे वरी बि नथो छॾियां त ख़बर नाहे वरी तव्हां अलाए मूंखे हथ अचो अलाए न अचो वरी अलाए मां तव्हांखे हथ अचां अलाए न अचां। ऐं आख़िरी अयाम में क़िबला मुर्शिद करीम फरमाईंदा त घणो करे इहो शेर पढ़ंदा ऐं ज़ार ज़ार रोंदा हुया। पाण फरमाईंदा त पंजाब में औरतूं आरियाणियूं मायूं मथे ते गुलनि जी टोकरी खणी पोइ होको ॾींदियूं आहिनि त गुल खणी आई आहियां आहे को वठण वारो। फुलां दी खारी सिर ते हे कोई वणजण वाला जो मैं हाँ वंजण वाली। आहे को गुल वठण वारो आहे कोई गुल गुलाब जा वठण वारो। अल्लाह जी मोहब्बत ऐं मारिफत जा गुल मदीने वारे साईं जे इश्क जा गुल खणी होका पे ॾिनो। उहे सिंध जा मोहसिन हुया उन्हनि जो थोरो हुयो सिंध वासियुनि जे मथां ऐं उन्हनि जो कर्ज रहियल हुयो जो तक़रीबन अधु सदी लगभग अधु सदी थी वई आहे त संदन सवाने जो किताब कंहिं कोन लिखियो। अल्लाह तबारक व तआला जल शानु हिन निकम्मे खे या तौफीक बख्शी वो किताब लिखियो ऐं अॼु वो किताब तव्हांजे साम्हूं आहे। ऐं आउं तव्हांखे गुज़ारिश थो कयां फ़कीरो आउं तव्हांखे इल्तिजा थो कयां त इहो किताब ज़रूर तव्हां पढ़ो ऐं ॿियनि ताईं इहो पैगाम पहुचायो। आउं न सिर्फ़ उम्मीद हुजे पर मां यकीन सां तो तव्हांखे गुज़ारिश कयां तव्हां इन किताब खे पढ़ो इंशाअल्लाह तव्हांजे दिल जी दुनिया बदिलजी वेंदी। ऐं इहो किताब मूं मवाद गॾु कयो पोइ वियुसि मदीना मुनव्वरा उते इन किताब जी तरतीब ॾिनी अबवाब जी तश्कील ॾिनी मस्जिद नबवी शरीफ में पढ़ंदो हुउसि गुंबद ख़दरा जी ज़ियारत बि कंदो हुउसि पियो। हिकिड़ी राति ख़्वाब में ॾिसां पियो हाणे ख़्वाब जूं ॻाल्हियूं को बयान त न कबियूं आहिनि पर जीअं मौक़ियो मुनासिबत आहे उन निस्बत जे करे अर्ज़ु करे छॾियां थो त मुंहिंजा मुर्शिद करीम मूंखे ख़्वाब में ज़ियारत करायूं ऐं फरमायूं त पुट करमुला मुंहिंजे मुर्शिदनि जो किताब किथे पहुचायो अथई। मूंखे हैरत लॻी अजब लॻो त किथे पीर मिठा साईं लाड़काणे में किथे बाबा साईं जन मातली में किथे मां मदीने पाक में ऐं अल्लाह वारनि खे केतिरी आगाही रहे थी। ऐं किताब जी जॾहिं आख़िरी मराहिल में पहुतुसि ऐं बिना मुबालगे जे कूड़े जे मथां अल्लाह जी लानत आहे। हिकिड़ी राति ख़्वाब में मूं ॾिठो त हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैह जेके पीर मिठा साईं जन जा वॾा ख़लीफ़ा हुया हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैह मूं संदन ज़ियारत कोन कई हुई बज़ाहिर मूं संदन ज़ियारत कोन कई हुई। हिकिड़ी राति ॾिसां पियो त हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैह ऐं हज़रत साईं कंबर वारा ॿिन्ही जी मूंखे ज़ियारत। हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैह जन मूंखे फरमायो त तव्हां औरते अचो मुंहिंजी दिलि चवे थी मां तव्हांजी पेशानी खे चुमां। मुंहिंजी साईं क़िबला त वॾी इनायत फरमाई अथव पाण फरमायो तोसां इनायत इन जे करे कयूं था जो तव्हां असांजे मुर्शिद जो किताब लिखियो आहे त मुर्शिद हर कंहिंखे पंहिंजो प्यारो हूंदो आहे ऐं उन्हनि जो ज़िक्र जेको करे थो उहो ज़िक्र करण वारो बि उनखे वणंदो आहे। ऐं इन किताब लिखंदे मुंहिंजे मथां अजीब अजीब कैफ़ियतूं तारी थी वेंदियूं हुयूं। ऐं हिकिड़े ॾींहुं कंप्यूटर ते मूं लिखियो पियो हज़रत साईं जन जी कमीस मुबारक हुई तस्वीरुनि जी सेटिंग मूं पाण कई आहे तस्वीर जी सेटिंग करे हज़रत साईं जन जी कमीस मुबारक ख़ुदा जी ज़ात ॼाणे थी मां साईं जन जी कमीस खे कंप्यूटर में सेटिंग पियो कयां मूंखे जज़्बो थी वियो।
ऐं मां कंप्यूटर छॾे बेख़ुद थी वियुसि। ही सभु अल्लाह वारनि जो फैज़ आहे। उन्हनि जो कपिड़ो बि फैज़ ॾींदो आहे, उन्हनि जी मलफूज़ात बि फैज़ ॾींदी आहे, उन्हनि जी गुफ़्तार में बि फैज़ हूंदो आहे, उन्हनि जे किताब जे अंदरि बि रहमत ऐं बरकत ऐं फैज़ हूंदो आहे। रब्बुल आलमीन जल्ल शानहू पंहिंजे मुर्शिदनि सां निस्बत सची नसीब फरमाए, पंहिंजे मुर्शिदनि जी सोबत नसीब फरमाए, पंहिंजे मुर्शिदनि सां ताल्लुक़ दिल जो नसीब फरमाए। मुंहिंजा दोस्तो, जो कुछ मिले थो मुर्शिदनि जी सोबत में मिले थो, न किताबनि जे पढ़ण सां, न मक्तबनि ऐं मदरसनि सां। कन खोले ॿुधो, जेकॾहिं सिर्फ़ किताबनि पढ़ण सां इल्म मिली वञे हा त हज़रत इमाम ग़ज़ाली खे बूर अली फारमंदी जे दर ते वञण जी ज़रूरत न पवे हा। अगर सिर्फ इल्म किफ़ायत करे हा, इमाम आज़म अबू हनीफे के, हजरत इमाम आज़म के, इमामुल अइम्मा के, हजरत सैयदना इमाम जाफर सादिक जी सोबत में वञण जी ज़रूरत न पवे हा। जेकॾहिं सिर्फ इल्म ही किफ़ायत करे हा तो वक्त जो मुहद्दिस, वक्त जो फकीह, वक्त जो मुज्तहिद हजरत इमाम शाफई, जंहिंजो अज भी शाफई मजहब पूरी दुनिया में फैलियल आहे, हजरत इमाम शाफई के शेबान राई जे दर ते वञण जी ज़रूरत ही कोन पवे। मुहद्दिस त पाण हुयो, मुफस्सिर त पाण हुयो, हदीस जो इमाम त पाण हुयो, फिक़ह जो इमाम त पाण हुयो, पर कॾहिं कॾहिं हजरत शेबान राई, राई जी माना धनार, बकरियूं चारण वारो, हू बकरियूं चारींदो आ, शाफ़ई उन जे पोयां फिरंदो आ, बाहूं ॿधी अर्ज़ कंदो आ, ओ शेबान का यार जी ॻाल्हि त करे ॿुधा, का महबूब जी ॻाल्हि त करे ॿुधा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हजरत इमाम मालिक इमामुल हरमैन फरमाइन था, इल्म पढ़ंदे पढ़ाईंदे कदे दिल ते जंग चढ़ी वेंदा आहिनि, पो हजरत मोहम्मद बिन सीरीन ताबई रहमतुल्लाह अलैह उन जी खिदमत में वेंदो आहियां त दिल मुजल्ला मुसफ़ा ऐं रोशन बणिजी वेंदी आहे। ही सोबत आहे, ही सोबत जी तासीर आहे त हर इंसान खे अल्लाह वारे जी सोबत जी ज़रूरत हूंदी आहे। अल्लाह जे पाक कलाम जा जेकी अल्फाज इन फ़कीर तिलावत कया, इन लफ्ज़न जे अंदर रब्बुल आलमीन जल्ल शानहू सोहबत जी तासीर जो जिक्र फरमायो है। सानी असनईन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। नचे वो सुभान अल्लाह जी, थकजी पिया आहियो? हाँ, बिन मझा बियो सानी यसनईन इज़ हुमा फिल गारी, बिन मझा पियो जै वक्त ये बई गार जे अंदर हुया, इज़ यक़ूल लिसाहिबिही जै वक्त चयई पंहिंजे साथीअ खे त ला तहज़न, को गम न कर, को परेशान न थी, को फिक्र न कर, इन्नल्लाह माना, बेशक अल्लाह असां सां गॾु आहे। कुरान पाक जे इन मुबारक लफ्ज़न जे अंदर मुझे दिल पर मोहम्मद करीम जो जिक्र आ, ऐं मुझे सोने हबीब जे हिक